सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त PTI जो असल नालो तहरीक इंतशार आहे। तारीख़ में कंहिं हुकूमत नाकामी जो मलबो अपोज़िशन ते नाहे किरायो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वहाब चयो त अपोज़िशन पार्टियुनि बेतमादी रिथ वसीले आइनी हक़ इस्तेमाल करण जो फ़ैसिलो कयो आहे। तारीख़ में मिसाल नथो मिले त कंहिं हुकूमत दफ़ेड़ लाइ जलसे जो ऐलान कयो हुजे। हुन चयो त 10 लख माण्हू इस्लामाबाद आणण जो ऐलान करे कंहिंखे धमकाए पियो वञे। दफ़ेड़ पकड़ी हुकूमत बचाइण वारी कोशिश हुननि जी भुल आहे। मुर्तज़ा वहाब चयो त ॻाल्हियूं करण सवलो ऐं हुकूमत हलाइण तमामु ॾुखियो कमु आहे। मौजूदा हुकूमत में न नौकरियूं मिलियूं न वरी बेघर माण्हुनि खे घर मिलिया आहिनि। सिंध हुकूमत जे तर्जुमान चयो त इमरान खान चवंदो हो कंहिंजे बि हथां ब्लैकमेल न थींदसि। जेको माण्हू ज़िंदगी में पार्लियामेंट लॉजिस वियो उहो काल इतादनि वटि पहुची वियो। हुन चयो त 2018 में जहांगीर तरीन वोटर गॾु कया हुआ ऐं ही उहो माण्हू आहे जंहिं चयो हो आबगाद कंदसि पर IMF वटि न वेंदसि।